खतरनाक दौर पे बोले इन वक्त तवाजे मुल्क में मौलवी जोगी की त गाड़ियों पई मिलन मौलवी जोगी जी त खिला पई हले पर तवाजे मुल्क में अल्लाह जे वलियन के भी मांगू गाड़ियों प्याजन सही बेर वारन के मांगू गाड़ियों प्याजन सही हाल जी वारन के मांगू गालायन प्या सही हमरोट वारन बुजुर्गन के भी मांगो माफ न कयो पर इते भी मजो ना आयो तवाजे मुल्क में हजरत अबू बकर सिद्दीक जी गिला हजरत उमर के मांगो माफ न कयो ये उमर कोट यो बर्दाश्त न थे जदा उमर कोट ना है यो अमर कोटा हजरत उस्मान के मांगो माफ न कयो अहल बैत तार जी मांगो गिला प्या कन पर इते भी मजो ना है तवाजे मुल्क में मोहम्मद मुस्तफा के गाड़ी मिलियो वो बच्चों चा वो इडारियों ही पटका ही वाइज ही जलसा ही नमाज ही रोज़ो ही खैरातों ही हज उम्रा ये कम करें बाबा ही डारी ही पटको ही मस्जिद ही मदरसो ही नमाज रोज़ो हज उम्रा ये सब मिला नबी से जैसे असा नबी से जी इज्जत बचा न सको पोसा के जमीन तेरा का जो हक करो वो जमीन के अंदर जो दा भला आई नबी से के गारू भीलन को न दिनु मारे चल को न दिनु वागेल को न दिनु माता का पूछा तो ये को शानु कुंबर होयो उमर कोट वारो यो भील जो पुटो जा भागे जो पुटो न को ये जो पुटो मुसलमान जे घर में पैदा थी उन जी मां रोई करे जयो त मोजो पुट डाडो भलो पर गलत सोबत में अची इंडिया जो जग न लावाने पूरो अधु कलाक नबी से शान में तकरीर कही थी तो मोहम्मद मुस्तफा जागो बाखलाक मोहम्मद मुस्तफा जागो इंसान दोस्त मोहम्मद मुस्तफा जागो सच्चार मोहम्मद मुस्तफा जागो सोनो न पैदा थिवा न क़यामत थई पैदा थी इंडिया जो जर्नल तो तकरीर करे वाणियो असा जे कंजारे में एक किताब पियो वाणे लिखियो नबी से जी सीरत ते अमर दिनो लाल नालो दस छा नालो दस अमर दिनो लाल उन मुसन्निफ वाणियो 200 सिपन ते नबी से जी सीरत ते किताब लिखियो थई असा जो मौलवी मोहम्मद रमजान फुल पोटो ज़ुल्खैर को जो साबिक अमीर उन किताब लिखियो प्यारो पैगंबर परावन जे नजर में माना परावन भी असा जे सोने नबी के मनो अज पांजा ता गाड़न कौम परस्त त पंजाब में भी आ पंजाबी कौम परस्त ना सलमान तासीर हो गवर्नर पंजाब जो नामू से रिसालत जी तोहीन कई मुमताज कादरी उन के कत्ल कई एकड़ो भी को पंजाबी उन सलमान तासीर जे कब्र दे वियो थुका ही ना आयो गुस्ताख पेशावर में एकड़ो जज हुयो गुस्ताख नौजवान कॉलेज जो शागिर्द खालिद फैसल उते कोरट में उन के मारे एकड़ो भी को पठान कौम परस्त उन जी कब्र दे वियो थुका ही ना आयो तो गुस्ताख कोटिया में गाजी सैयद हुयो सिपाही उन मलून के जेल में मारे एकड़ो भी को बलोच कौम परस्त उन जी कब्र दे वियो थुका ही ना आयो ही नगा सागा सिंधी कौम परस्त ही देशी ही कामरेडी ही लूसी लडो हिनन के करे नाग खादो जो ने गुस्ताख जी कब्र दिया शाबाश तो तमाम भलो कम कयो मोहम्मद मुस्तफा के दो गाड़ी दिनो असा तो के सलाम ता पेश कयो तू शहीद माता का पूछा तो ने लानत के दिया सच्चो गुस्ताख रसूल ते जेको गुस्ताख जो हामी आ उनन दे भी लख दफा ना पांजे औलाद के ने फितने को बचायो ये मुल्क ये दीन को बेजार इस्लाम का बेजार कुरान का बेजार राजा डाग रखे था जवन शहीद राजा डाग बुधो था जब जी बेर से शादी कई चंदा वो राजा डाग शहीदा पर पुटन का नाला पिया राजा रखन आई मोहम्मद बिन कासिम जी को ग्वादर का आयो अरोग वरी तो मुल्तान वरी कोटिया वरी ज़ियारत वरी पेशावर ते जे मोहम्मद मुस्तफा जो कलमो पहुंचायो चंदा ओ जालिम हजरत अली से जो नारो छुपिया को नारे हैदरी
असा मजलूम करबला सा गडो हजरत अली से राजा डार जे डाडे मरहबा के मारो मां तो का पूछा तो मरहबा के मारा वारो केरो हजरत अली से मरहबा के छो मारे इंसान होयो या ना ई जो सदा देशी कामरे दी कौम परस्त था चंद बाबा इंसानियत वधी के मजहब हजरत अली से छो मारो मरहबा के मारे हजरत अली से असा के बुधायो तो सब खो वधी के इस्लाम सब खो वधी के कुरान सब खो वधी के मोहम्मद मुस्तफा जी इज्जत जेको इस्लाम जो दुश्मन कुरान जो दुश्मन मोहम्मद मुस्तफा जो दुश्मन इनके इंसान चौन इंसान जी तौहीन है गजा में 20,000 मासूम बच्चा शहीद थे 20,000 30,000 औरतों बेगुनाह शहीद थी 60,000 मुसलमान शहीद थी मस्जिदों शहीद थी हज़ारे मुसलमान अना मलबे जे हेठों बयान तवा जे हिकड़े भी कामरे दे कर कौम परस्त कोन जी मजम्मत कया ते यो जुल्म छुपे वाले माना वो इंसान ना इंसान वो जे गुस्ताखी जेके नबी से जी गुस्ताखी कर सहाबा आल पे जी गुस्ताखी कर ये इंसान हाँ मासूम बच्चा अगवा थिया तो राशिद महमूद जे शिकारपुर में तडे ते वेठो ता जो हिकड़ो भी कामरेड वियो न इंसानियत जा बच्चा एसपी के डीआईजी के जे जेस ताई ये मासूम बच्चा इते वापस न इंदा ये जिनन जा बच्चा ना असा जा बच्चा मां तो न उथनस अल्हम्दुलिल्लाह उन जो असर तो जमायती कुवत हुई जो ये बच्चा उन्हें दी वापस असा सिंध में कलंदर शहबाज ते हमलो थियो राशिद महमूद उते वनी पोतो दुखन शिकारपुर में इमाम बारगाह ते खुदकुश हमलो थियो राशिद महमूद उन जे दुखन उते पोतो निप मथलो डर की में मंदिरन के बाहर नहीं वई वाणन जे दुख में वनी राशिद महमूद उते पोतो असा जे जमीयत में त भील भी आ कोली भी आ मारे चा भी आ वागा भी आ जमीयत सियासी पार्टी आ ये सियासी पार्टी में हर मानू होंदो असा तो कुल इनके भी टिकट दी पन्नो आखिर में किताब के निशान दे वाणिया भी कामयाब थिया असा तो सभिनी से गड पे आलो असा कौम परस्त ना है मौलवी असा के पंडी सिंध तैयारी ना है असा सिंध दे हुकूक की जंग ना था लड़ो डॉक्टर कादर बख्शी वो भी कौम परस्त है पर वो नमाज पढ़ंदो पांजे बच्चन न्याण को दे कुरान पढ़ाए उन जो पुट बीमार थियो असा जो शागिर्द हो सुबह शाम कुरान पढ़ण जलाईंदो कि असा जा कामरे दे चवजो कादर बख्श मक्सी यो गद्दारा पुट बीमार थियो असा अरबी तरानो तो पढ़ाए जेके कुरान के चवण अरबी तरानो मां तवा का पूछा तो इन जो ईमान बचंदो पांजे औलाद के ने फितने को बचायो ये वडो फितनो था मुल्ल थी दा औलाद मुल्लन सा के न खपन मुल्लन जो मजहब मुल्लन जो दीन असा के न खपे दीन असा जो दीन तो मोहम्मद मुस्तफा जो नालो मुल्लन जो था वटन असुल इन जी कावक मोहम्मद मुस्तफा था मुनाफिक था कि जेकर ये चल तो मोहम्मद जो दीन असा के न खपे तमाम तो दांगी मली न मोहम्मद वो चंदा न मुल्लन जो दीन असा के पंहिंजे औलाद खे ने फितने को बचायो वडो फितनो था जेके सौ सिधो चंदा सा आने ॾिठे रब खे न मञींदा हाणे एॾा मोतबर थिया एॾे दर्जे खे वञी पोतान जो रब खे ॾिसनि मूसा अलैहिस्सलाम रब खे ॾिसी सघियो कुरान तो फमला तुदरिकुल अबसार वहुव युदरिकुल अबसार कुरान तो फम दुनिया में काड़ी अखी काॾे काॾे रब खे ॾिसी सघियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम रब का दुआ करी रब्बी अरनी या अल्लाह तुझे कलाम में एडो मजो आ त तुझे दीदार में केडो मजो हूंदो दीदार ले कलीम कई पुकार रब्बी अरनी वाहिद वरान मूसा हरगिज़ तू लंतरानी सब जो सुभान अल्लाह मूसा अलैहिस्सलाम जो या अल्लाह पंहिंजो दीदार करा रब फरमायो मूसा तू ॾिसी कोन सघंदे बाद रिवायत में जे रब फरमाया या मूसा ला तक़रब माल अल यतीम
ओ मूसा यतीम जे माल जे वेझो न वञ रूबरू मां रब जो दीदार रूबरू मां रब जी ज़ियारत रूबरू मां रब सां मुलाक़ात इहो मुंहिंजे यतीम मोहम्मद मुस्तफ़ा जो हक़ आहे मूसा मुंहिंजे यतीम मोहम्मद जे हक़ जे वेझो न वञ दीदार लय कलीम कई पुकार रब अरनी वाहिद बरान मूसा हरगिज़ तुलन तरानी पर रब के ॾिठो अखियुनि सां सम्झो सुभान अल्लाह रब के ॾिठो अखियुनि सां वेही करीब अरबी वाह वाह ख़ुदा जो प्यारो आहे हबीब अरबी कान काब कौसैन औ अदना कुरान तो फमकमान जा पासा एक ॿिए खे एतिरा वेझा कोन्हनि जेतिरो मेराज वारी रात असांजो सोनो नबी रब खे वेझो थियो आहे मा ज़ागल बसर वमा तग़ा कुरान तो फम मोहम्मद मुस्तफ़ा जी अख हड्डी भी कान अख चिंबी भी कान ढव ते रब जो दीदार करे वापस मोटी आया हाणे ही बंगो रचंदा रब खे ॾिसंदा रब जो दीदार थी तो जन्नत इंशाअल्लाह उते भी आलमन जी ज़रूरत कोन्हे आलमन खे गाड़ियूं ॾींदो पोइ रब जे दीदार खां उथो गाड़ियूं न ॾियो उलमा खे बाबा उलमा जी किला न कयो वोट ॾियो या न ॾियो तव्हांजी मर्ज़ी आहे उहे फ़ैसिला अॻिते थींदा फ़ैसिला थींदा मथां तव्हां सम्झो त फ़ैसिलो न आहे फ़ैसिला बाक़ी गाड़ियूं उलमा खे ॾिनो दुनिया में असां मां नथो चवां मुंहिंजे नबी फरमा कुन आलिमन आलिम थियो आलिम नथा थियो त ओ मुतलिमन तालिब थियो तालिब नथा थियो त ओ मुस्तमियन ॿुधो त सही जीअं जो ॿुधण जे लाइ आओ ॿुधण जो बि टाइम नथो मिले त ओ मुहिबन इन्हनि सां मुहबत रखो नबी से फरमा भला तकुन खामिसन फतालिक पंजो नथी जा माना इन्हनि जी गिला कई इन्हनि खे गाड़ियूं ॾिनी इन्हनि जी बेअदबी कई मुंहिंजे नबी फरमा फतालिक पोइ बर्बाद थी वेंदे ही क़ुरान मुंहिंजे साम्हूं पियो असां उहे माण्हू ॾिठा जन आलमन ने इहे हथ वधायो उन्हनि जा हथ छल थी वॾेरा सां ॾिठा जो मौली साहब खे चयो त लह वाइस बंदि कर उन्हनि जा हथ छल थी पासा उन्हनि जा सुकी जन आलमन खे गाड़ियूं ॾिनियूं उन्हनि जे वात में कीड़ा पइजी विया असां अखियुनि सां ॾिठासीं जन आलमन जे तारा फुटारे करे निहारियो उहे अखियुनि खां अंधा थी विया फतालिक अल्लाह जे नबी फरमायो बर्बाद थी वेंदे उलमा के गाड़ियों ॾींदो दुनिया में अज़ाब ईंदो अल्लाह जे नबी जे मौलाना मोहम्मद इलियास रहमतुल्लाह अलैह जेके तबलीग जमात जा बानी हुआ उन्होंने फरमाया जेकर को मुसलमान का आलिम जी इल्म जे करे बेअदबी तो करे उन सां बुग़्ज़ तो रखे हक़ारत जी नज़र सां उन खे को मुल्ला चई न जो खात्मो ईमान ते न थी मामूली ॻाल्हि असां तव्हां खे ये कोन था चवंदा असांजी इज़त कयो आलमन जी अल्लाह ताला इज़त कई आहे ॿिन्हिनि जान मौलाना फज़ल रहमान ॾिसो त सीटूं 11 पर 80 सीटुनि वारा 150 सीटुनि वारा उन्हनि जा बि पेर घसी विया की न कोन घसी सुबुह शाम वेठा उलमा जी अल्हम्दुलिल्लाह रब इज़त कई मन अकरम आलिमन फ़क़द अकरमनी मुंहिंजे नबी फरमा जा आलिम जी इज़त कई जो मां मोहम्मद जी इज़त कई या यार जे पार के न सुञातो रे यार के करो सुञातो नबी से जा वारिस आलिम जेको आलिमन जी इज़त न कंदो या नबी से निकरी इज़त उलमा सां दुश्मनी रखंदो नस्ल बर्बाद थी वेंदव पछाड़ी में कब्र ते को कुल पुरा वारो न मिलंदो चपड़ी नहीं यकतारल वारा जे कब्र ते चपड़ी वॼाईंदा उलमा जी इज्जत कंदो उलमा जो अदब कंदो एहतराम कंदो खिदमत कंदो इंशाअल्लाह तव्हांजे खानदान में आलिम पैदा थींदा जेके राति ॾींहुं क़ुरान जा पढ़ंदा तव्हांजे कब्रुनि ते अलाह जी रहमत असांजा वॾा अरब पढ़ियल आहे मुंहिंजो वालिद साहब अंगूठे छापो सही बि ॾेई ॾिए 60 साल खां पोइ क़ुरान मजीद नाज़रा पढ़ी पर आलिमनि जा वाइज़ ॿुधंदा तव्हां ॿुधण जे लाइ असांजा उस्ताद बुज़ुर्ग ईंदा उन्हनि जा हथ धोराईंदा
उनके मानी खाराईंदा 5 रुपया 10 रुपया चंदो ॾींदा उन जो नतीजो नहीं तो जो अरब पढ़ियल के खानदान में ॿार में पैदा किया बेगा तो पढ़ियल लिखियल माण्हू उलमा जी गिला था के दीनदार माण्हू मुवहिद तौहीद पर पंहिंजे बच्चन के कुरान पढ़ाए पान भी तर्जुमो पढ़ो कुरान मजीद इंशाअल्लाह तव्हां के केर गुमराह न करे सघो न तो औलाद मुल्क थी कारान जेके जो वायदो कंद पंहिंजे बच्चन के कुरान पढ़ाईंदा तर्जुमे सां जरूर ॿारहें नंबर ते कुरान जी तालीम ॾियो पोइ भली स्कूलनि कॉलेजनि में वञनि इंशाअल्लाह पंहिंजो ईमान भी बचाईंदा ॿियनि खे भी मुसलमान जेकर तव्हांजा बच्चा ऑफिसर थिया डॉक्टर थिया ताजर ऐं वापारी थिया अञा भी वक्त अथव ही जेके ग़रीब बच्चा मदरसे में पढ़ंदा इन्हनि जी ख़िदमत कयो इंशाअल्लाह क़यामत जे ॾींहुं इहे तव्हां जी असांजी बख़्शिश जो ज़रियो अञा भी वक्त अथव मदरसे में वेंदा कयो जेके ग़रीब बच्चा पढ़ंदा इन्हनि जी ख़िदमत कयो क़यामत जो ॾींहुं थींदो हाफ़िज़ खे हुकुम थींदो वञ जन्नत ॾे हाफिज चवंदो या अल्लाह मुझे अकेले जी तो मेहनत काने उस्ताद जी भी मेहनत हुई मोहतम साहब जी भी मेहनत हुई का अन्न दिनो का चावर दिना का 5 रुपया दिना का लट्टा वठी दिना का जुती वठी दिनी हदीस में जे तो हाफिज सिर्फ 10 माण्हुनि के जन्नत में न वठी इंदो ॾह त पढ़े ॾाढा नानक मां पर जंहिं भी कुरान मजीद जे तालीम इन जी ख़िदमत कई ला तादाद लखे माण्हुनि के हिकिड़ो हाफिज जन्नत में वठी वियो मदरसे में वींदा कयो इन्हनि ग़रीबनि जी ख़िदमत कंदा 5 रुपया 10 रुपया इन्हनि खे ॾईंदा कयो वॾो सवाबु थियो मूंखे यादि आहे मां नंढड़ो गुरबत जो ज़मानो हुयो सियारे जी मौसम हुई हिकु जमायती हुयो पंजाबी मूंखे जो ॾिठई त मुंहिंजे पेरनि में जोराबा कोन हुया ॿिए ॾींहं ते जोराबनि जी जोड़ी वठी आयो अलाए 2 रुपया मिलेसि अलाए 1.25 रुपया मिलेसि अञा ताईं मूंखां विसरे नथो अञा ताईं दुआऊं पई थियूं निकिरनि मदरसे में वींदा कयो पाण उन्हनि जी ख़िदमत कंदा कयो ख़र्ची ॾींदा कयो उन्हनि खां दुआऊं घुराए इंशाअल्लाह तव्हांजा मसइला